Welcome to Time News Studios. You are watching 11 a.m. Bulletin. वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान इत्तेहादनि जा ख़दशा ख़त्म कराइण लाइ सरगर्म अॼु लाहौर पहुची चौधरी भाइरनि समेत मुबैना नाराज़ MPA सां धार धार मुलाक़ातूं कंदो। इमरान ख़ान लाहौर यात्रा दौरान वॾे वज़ीर उस्मान बुज़दार ऐं गवर्नर पंजाब सां बि मुलाक़ात करे सूरतहाल ते ब्रीफिंग वठंदो। पीपल्स पार्टी जे लॉन्ग मार्च जो टियों मरहलो बिलावल जी क़यादत में काफ़िला मोरो में मौजूद कुछ देर में लॉन्ग मार्च खैरपुर ॾांहुं रवानो थींदो। काफ़िलनि जे रूट्स ते कैंप्स क़ाइम, PP जा झंडा ऐं पैनाफ्लेक्स निर्वार। गुज़िरियल ॾींहुं बिलावल भुट्टो ज़रदारी हुकूमत ते तनक़ीद कंदे चयो त वज़ीर आज़म में हिम्मत आहे त असेंबलियूं टोड़े चूंडूं कराइण जो ऐलान करे। असां तयारु आहियूं। इमरान ख़ान साहब पाण इस्तीफ़ा ॾियो न त जियाला 8 मार्च ते इस्लामाबाद अची रहिया आहिनि। मीरपुर ख़ास वासी नारी मीरा भाट जे वारसनि जो धरणो। नारी खे अगवा करे जबरी मज़हब तब्दील कराइण जो इल्ज़ाम। गुज़िरियल ॾींहुं मीरा भाट सोशल मीडिया ते वीडियो बयान में मर्ज़ी सां मज़हब तब्दील करे पसंद जी शादी करण जो बयान ॾिनो हो। पुलिस नारी जे अगवा जो केस दाख़िल करे जांच शुरू करे छॾी। ऐं रूस ऐं यूक्रेन जे वफ़दनि विच में ॻाल्हियूं बिना नतीजे ख़त्म। जंगबंदी ते इतफ़ाक़ न थी सघियो। यूक्रेन जी राजधानी कीव में 6 ॾींहं बि रूसी फ़ौज जी बमबारी। परदेही मीडिया मूजिबि बमबारी में 11 शहरी मारिजी विया, केतिरा ई ज़ख़्मी। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले थियूं त ब्रेक खां पोइ ॿीहर हासिल।